धड़ो ऐं भरपासे जे मुख़्तलिफ़ यूसिस बनून, खांपुर, लायकपुर, बच्चल गुंगो, हुसैनपुर, कंडोर, अकबर शाह, मुरादपुर समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में शदीद गर्मी ऐं हीट स्ट्रोक सबबि गैस्ट्रो, मलेरिया ऐं पेट जूं बीमारियूं तेज़ी सां पखिड़िजी रहियूं आहिनि, जे सबबि सभई मासूम ॿार, मर्द, औरतूं बीमारी में वठिजी विया आहिनि। सरकारी तौरु निजी अस्पतालूं मरीज़नि सां सथियल आहिनि। उन सिलसिले में रॉयल हेल्थ सेंटर धड़ो जे एमएस डॉक्टर इब्राहिम मेमून मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त सख़्त गर्मी ऐं हीट स्ट्रोक सबबि मलेरिया ऐं गैस्ट्रो जा केस वधी रहिया आहिनि। ईद जा 3 ॾींहं मोकल हुअण सबबि हाणे सरकारी अस्पतालनि में मलेरिया ऐं गैस्ट्रो जे मरीज़नि जो तइदाद वधी रहियो आहे। हिन ॿुधायो त मलेरिया, गैस्ट्रो ऐं फूड पॉइज़न जे मरीज़नि लाइ धड़ो अस्पताल में हंगामी बिनादनि ते अलॻि वार्ड क़ाइमु कयो वियो आहे, जंहिं लाइ डॉक्टरनि, दवाउनि ऐं पैरामेडिकल स्टाफ खे बाइस चेक रखी अवाम खे इलाज जूं समूरियूं सहूलियतूं फराहम कयूं पियूं वञनि। हितां जी अवाम सिंध हुकूमत ऐं सजावल जे सिहत खाते खां मुतालबो कयो आहे त गैस्ट्रो, मलेरिया ऐं ॿियनि बीमारियुनि ते कंट्रोल करण लाइ सिहत खाते जूं ख़ासि टीमूं ॻोठनि में मोकिले अवाम जो इलाज कयो वञे।